बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह का नाम लेकर जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
कुरान शरीफ तिलावत में ॻाल्हाइबो कोन आहे, इन करे सभई ख़ामोशी सां ॿुधो ऐं ताड़ीम कार वॼाइबी। तलावत कलाम पाक लाइ ऐं दावत ॾींदुसि क्लास 2 जे शागिर्द इसरार अहमद दरबार के। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। पाक पेश कई जी। हींअर सभई ख़ामोशी सां वेठा आहियो, इहे सॼो प्रोग्राम ख़ामोशी सां ॿुधो, मज़ो ईंदो। तलावत कलाम पाक खां पोइ नात पेश कई वेंदी। नात पेश करण लाइ ऐं दावत ॾींदुसि साकिब, रियाद ऐं अरसलान खे। मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो। अल्लाह के प्यारो जो आशान निरालो, अल्लाह के प्यारो जो आशान निरालो और मुरसल असा के मिलियो मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो। केॾो त मिठड़ो नालो आहे मुहम्मद, चुमी अखिन ते रखा नालो मुहम्मद। केॾो त मिठड़ो नालो आहे मुहम्मद, चुमी अखिन ते रखा नालो मुहम्मद। जेको बे नालो खणे तो दिल के सुकून मिले, तो जेको बे नालो खणे तो दिल के सुकून मिले। तो मदद गार सां के मिलियो मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो। जंहिंजो अल्लाह बि ज़िक्र कंदो फरिश्तनि खे बि हुकुम ॾींदो, जंहिंजो अल्लाह बि हुकुम ॾींदो फरिश्तनि खे बि हुकुम ॾींदो, मोमिन खे बि हुकुम क़ुरान में बि लिखियल, मोमिन खे बि हुकुम क़ुरान में बि लिखियल। आसले आला सभई पढ़ो मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो। अला हबीब खे पाण घुरायो, पंहिंजे नबी खे मेराज करायो। अला हबीब खे पाण घुरायो, पंहिंजे नबी खे मेराज करायो। सजण सैर कंदो वियो रुकी जिब्राइल बि वियो, सजण सैर कंदो वियो रुकी जिब्राइल बि वियो। ख़ुदा सां रूबरू मिलियो मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो, मिठो प्यारो सुनो नालो आका जो, मिठो प्यारो सुनो नालो मदनी जो। सी में रात जो चलने आयो आहे प्रोग्राम में, महिरबानी वॾियूं।
ऐं मुंहिंजा अॼोके हिन प्रोग्राम लाइ जेके बि आइटम आहिनि खाका आहिनि या टेबलोज़ आहिनि या जेके बि शयूं आहिनि उन्हनि जे लाइ असांजे जेको दोस्तनि वॾी महिनत कई आहे। तव्हां आख़िर ते ॾिसंदो इनशाला तव्हांखे मज़ो ईंदो। हाणे अञा प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे आउं स्टेज जो वाॻू बाक़ाइदे सां मोहम्मद हाशिम जरवार जेको असांजो इदारे जो सरवाण आहे उनजे हवाले कंदुसि। मोहम्मद हाशिम जरवार पाण अचनि ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाइनि। मोहम्मद हाशिम जरवार। अहिड़ा घणे ॻणींदुमि केतिरा सुरमारी जे लतीफ़ साईं जे इन सिटनि सां आउं थोराईंदो आहियां। साईं रसूल बख़्श जरवार ऐं निसार नाज़ जरवार जा जिन मूंखे हिते मदऊ कयो। हे प्रोग्राम जेको ॿारहों क़ौमी ॾियारो मल्हायो पियो थो वञे, जेको अॼु बेगन जरवार में मल्हाइजी रहियो आहे, इहो ऑर्गेनाइज़ कयो वियो आहे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे तरफ़ खां, जंहिंजा ऑर्गेनाइज़र इरफान अली जरवार ऐं निसार नाज़ जरवार आहिनि। बेशक उहे जस लड़नि जहिड़े माहौल में हिते एकता जो प्रोग्राम रचायो वियो आहे। निसार नाज़ जरवार ऐं इरफान अली जरवार लाइ ताड़ियूं थी वञनि, ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार लाइ बि ताड़ियूं थी वञनि। असांजी क़ौम में जागरता ऐं फ़ख्र महसूस करणो हूंदो आहे। असांजी सिंधरती जेका फ़ख्र जे लाइक़ु आहे, जॾहिं पूरी सिंध ऐं पूरी दुनिया जिथे बि सिंधी रहनि था उते जेकॾहिं माण्हू पंहिंजी सकावत उजागर करण लाइ, पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करण लाइ मल्हाईंदा हुजनि, उते बेगन जरवार पोइ हिते छो रहे। बेगन जरवार जा ज़िंदा दिल माण्हू अहिड़ा प्रोग्राम कंदा रहिया आहिनि ऐं कंदा रहनि था। आसपास जी ॻोठ जी बेडनि में पंहिंजी शेख आयाज़ फरमाए थो त सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मिट्टी माथे लाया। सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मिट्टी माथे लाया। किंजर खां कारूंजर ताईं तोखे चश्मन चाया मिठी माथे लाया। गीत बि मूं वटि तुंहिंजा माता बेत बि तुंहिंजा भाया। जीजियो जीजल जीजिए जीजल तोखे कीअं लवाया मिट्टी माथे लाया। सारा सॾ पड़ाडा तुंहिंजा वाईअ मेवर नाया मिट्टी माथे लाया। सुरसुर ॼण सां वण में सिंधू लहर लहर लहकाया मिट्टी माथे लाया। रिमझिम राग उन्हनि सां थर पर बाहि लॻाया मिट्टी माथे लाया। काल मलीरा महक उथी जा नगर नगर फैलाया मिट्टी माथे लाया। ॾुत बि पंहिंजो ॾेब पंहिंजो ॾुत बि पंहिंजो ॾेब महजो मारू शाल मिलाया मिट्टी माथे लाया। तुंहिंजी मिट्टी मंझ मिलांजे आऊं अमरता पाया। सिंध देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया मिट्टी माथे। तव्हांजे साम्हूं हाणे नंढड़ो ईंदो ऐं पंहिंजी तकरीर पेश कंदो। तव्हांजे ताड़ियुनि में अचे थो बख़्त अली ख़ासि खेली। टोपी सीधी कर टोपी। शुरू कयां तो अल्लाह जे नाले सां जेको बाजारा आहिनि। साईं सदाई करीमते सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंधी सकाफत जनाब आला जीअं त ही मजमू गॾु थियो आहे, छो जो अॼु असां सभु सिंधी ॿार गॾु थी
वॾी वॾी महिरबानियूं ऐं मुंहिंजे सर आकाश जिते बि हुजे हुन जी वॾी वॾी महिरबानियूं ऐं मुंहिंजे पीउ जी ख़्वाहिश हुई त हिन स्टेज जा कोन पी सघंदड़ पर मुंहिंजे पीउ चए कोशिश कामयाबी जी कुंजी आहे जे ट्रैक की जो कोशिश कामयाबी जी कुंजी आहे मुंहिंजे पीउ मूंखे ईअं सम्झायो आहे ताड़ियूं बि न आहिनि यार ज़ोरदार ताड़ियूं हुजणु खपनि ये असांजा आइंदे जा मुस्तक़बिल आहिनि ऐं इन्हनि मुस्तक़बिल लाइ तव्हां जूं ताड़ियूं इन्हनि जूं माना हिमत अफ़ज़ाई वधाईंदियूं आहिनि बाक़ी सी लॻो आहे निंड पई अचे त उहा अलॻि ॻाल्हि आहे ईअं न हुजणु खपे पंहिंजा वीचार वंडींदो ऐं उनखे सॾु कंदो पर तव्हांखे गुज़ारिश त जेका बि ॻाल्हि सुठी लॻे थी घटि में घटि ताड़ियूं वॼाईंदा करियो यार ये उन्हनि जो हक़ आहे तव्हांजूं ताड़ियूं वॼाइण उन्हनि जे लाइ हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थिए थी हुन लाइ तव्हांखे गुज़ारिश अथव उन्हनि जी ताड़ियूं ज़रूरु वॼाईंदा करियो हाणे मुज़मिल जरवार खे गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं पंहिंजा ख़्याल वठे मुज़मिल जरवार सिंध तोखे पनाह ॾिनू अॼु सिंध विराइण चाहिं थो तू सीनू चीरे सिंधु जो अॼु नओं सूबो ठाहिण चाहिं थो तू मुनकर आहीं मथे जो सो मुंहिंजो थींदे कीअं भला मां ॼाणा थो तू नगरी खे बर्बाद बनाइण चाहिं थो मूं कौल ॿुधो आ गांधी जो जे तोखे आ गद्दार सॼो हिकु वारी छो दामन ते सो दाग लॻाइण चाहिं थो मूं महरम समझी मान ॾिनू तो वेरी बणजी वार कया तू कातिल आहीं क़ौमनि जो हिते कूंदड़ कमाइण चाहिं थो कल सिंध तोखे पनाह ॾिनू अॼु सिंध विराइण चाहिं थो सब का पहिरियां ई मुंहिंजा आयल दोस्त सोना सिंधी दोस्त आयल महिमान सभिनी खे अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी ताज मुंहिंजो मौजू आहे कराची सिंध आहे सिंध जिंद आहे ही मौजू हिकु आऊं त छा पर दुनिया जा लेखक लिखण ते वहनि ऐं बयान कंदड़ बयान कंदा रहनि पोइ बि सिंध खे मुकमल तरह बयान नथा करे सघनि उन हवाले सां आऊं जे अॻियां अवां जे हुकुम सां सिंध जे बारे में कुझु अल्फाज़ ॻाल्हाईंदसि आज अवां जे चमकंदड़ चेहरनि खे ॾिसी ख़ुशी हौसले ऐं जज़्बे खे ॾिसी लॻे थो त सिंध हिकु दफ़ो ॿीहर आई आहे ऐं अॼु असां उहो ऐलान करे निकिता आहियूं त असां सभु सिंधी हिकु आहियूं ऐं असां पंहिंजी सकाबत टोपी अजरक ऐं पटके सां पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि सां एतिरी मोहबत करियूं था जेतिरी माउ पंहिंजे बच्चे सां मोहबत करे थी कराची सिंधियुनि जी दिलि आहे कराची सिंधियुनि जी मोहबत आहे कराची सिंध जे दुश्मननि जो सवालनि जा जवाब आहे जे कराची के सिंध का अलग करण जी कोशिश कई उन्हें जो शिशु धड़का धार हुयूं जी शायर फरमाए तो मां मरने ता वार कंदस धारिन जा सिर धार कंदस ही कंद गुलन ते आए जैसी की भरींदा हूं पेड़ तेसी इन सोनी धरती ते सार लेंदस हर दुश्मन लाए मां पार थींदस मां मरने ता वार कंदस धारिन जा सिर धार कंदस जनाब आला इन बलारी धरती केड़ी न खुश नसीब आहे जो केतरन अजीम जवानन के जन्म ॾिनो आहे जंहिंमें भिटाई जड़न बहादुरन ऐं कलंदर जड़न कंदारन ऐं होशू जड़न होशियारन जन्म ॾिनो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो असां उन धरती ऐं क़ौम जी सकाफ़त मल्हा रहिया आहियूं जे क़ौम पंहिंजी माज़ी में आज़ादी लाइ पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखण लाइ कई जोधा गवाए छॾिया आहिनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं पंहिंजी पूरी ज़िंदगी सिंध लाइ ख़तम करे छॾी मुझा प्यारा दोस्तों आज असां पूरी दुनिया के ॿुधाए रहिया आहियूं असां सिंधियुनि वटि पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी ॿोली आहे ही क़ौम सुतल क़ौम न आहे ही क़ौम जाहिल क़ौम न आहे ही क़ौम ज़िंदा क़ौम आहे जी शायर इन शहर में फरमाए तो काती हेठियां कंध पर पोइ बि नाणा नींहं जा काती हेठियां कंध पर पोइ बि नाणा नींहं जा ए सिंधड़ी तुंहिंजे सोग ते मरंदासीं पर मुर्की मुर्की
मुझे प्यारा दोस्तों असा जरा अजरक कोडी ना आयो वणन जो चवणा है अजरक में ही अजरक ना है अजरक असा जे नौजवानन जो रक्त है असा हर कौल में मरण सिखियो है ऐं अजरक जो कमाल पुट करे सवाल ना है सिंध जे अजीम मुगल अकबर बादशाह चयो तो सिंध के दोस्त बनाए शिकस्त दई सके थी पर दुश्मन बनाए कदा में शिकस्त नथी दई सके आखिर में आओ यो भी चमदस मानू पंजी न्याणिन के 5 क्लास पास कराए घर व्यारो छडीन उहा केड़े किस्म जी तहजीब है तमदन है सकाफत जी असल बका मुझे नजरिए मुताबिक तदा चजे जरा असा जे सिंधन जा नौजवान शागिर्द मुख्तलिफ जिलन में पीएचडी होल्डर हुजन त जी सिंध के एड़ो करे छजे त दुनिया जा मानू दुबई बदरा मलेशिया बदरा फिलिपाइन बदरा घुमण बजाए सिंध में अचन आखिर में हुई शायर चई पंजी जाय वठनस सिज चयो तो ते साह दिया चंड चयो तो ते चाह दिया सिज चयो तो ते साह दिया चंड चयो तो ते चाह दिया मुंह मुर्गी चयो ओ उस्ताद बुखारी सिवा सिंध जे हर शे के बाह दिया मेहरबानी पढ़ा कड़या पढ़या कड़या कीन तोड़े पड़न चीन बिना हुब हबीब जे कुछ भी मिलदन कीन जिन जो अल्लाह ते यकीन से अनपढ़ाई नाले से अनपढ़ाई सालिम थिया हाणे हजार पेश कयो आजान ले गुजारिश कंदुसि इरफान अली जरवार ऑर्गेनाइजर इन प्रोग्राम जे त अचे ऐं पंहिंजो आजान पेश करे इरफान अली जरवार कौमी काज सजायो है इनमें जकी मुझा मेहमान आया आहिनि जकी सब भी आया आयो एड़े सी में तवा कीमती वक्त कढी आया आयो अवा सबनी जी मेहरबानी लख थोरा जो अवा हिते असा जे सॾ ते सॾ ॾिनो है कौमी काज में शरीक थिया ऐं ॿी ॻाल्हि आउं ॿुधाईंदो हलां त हीउ जेको क़ौमी काज मल्हायो पियो वञे इहो सिर्फ़ु हिन करे जो सकावत असीं उजागर करियूं पिया त अॼु खां कुझु वक़्तु पहिरीं के नाम निहाद उर्दू चैनल जे सहाफ़ी असांजी सिंधी टोपी ते चथर कई ऐं उन चथर खे जवाबु ॾियण लाइ मोहतरम अली काज़ी साहब इहो ॾियारो मुंतक़िब कयो त उनखे जवाबु ॾिनई त असीं हाणे पूरो दिसंबर जो महीनो आहे जेको सकाफ़त जो करे मल्हाईंदासीं अॼु उहो सहाफ़ी असांखे किथे बि नज़र कोन थो अचे ऐं अॼु इहो सकाफ़त जो ॾियारो पूरो दिसंबर जो महीनो असीं हाणे पूरो महीनो मल्हाईंदा आहियूं ऐं हिकु बिल्कुलु ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं वरी बि अवां सभिनी जो शुक्रियो अदा कंदुसि अवी असांजे सॾ ते आया अवां जूं वॾियूं महिरबानियूं जय सिंध हाणे वही पंहिंजो प्रोग्राम पेश कंदा टेबले जे लाइ जेके दोस्त ईंदा तव्हांजो फर्ज़ थिए थो त उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे तव्हां दोस्तनि खे इनाम बि ॾेई सघो था जेकॾहिं ॻाल्हि वणे थी त इनाम बि ॾेई सघो था ऐं उन खां सवाइ सभ खां वॾो दाद आहे ताड़ियूं तव्हां उन्हनि जी मेहनत ॾिसो तो कीअं था मेहनत कनि कीअं था उन्हनि पंहिंजो प्रोग्राम सजायो आहे जंहिं लाइ तव्हांजो फर्ज़ु आहे अहिड़ा प्रोग्राम कॾहिं कॾहिं थींदा आहिनि ऐं ज़िंदा दिलि क़ौमूं मल्हाईंदियूं आहिनि असांखे फ़ख़ुरु आहे त असांजे बेगन जवाहर में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि बेगन जवाहर लाइ ताड़ियूं ज़रूरु थी वञनि टोपी न लॼा टोपी न लजा मेहनत कर मजदूरी कर हारी थी नारी थी पुजारी न थी तो बिठड़ीअ जो मुड़स थी जोतो थी दरबारी न थी उस्ताद बगो मुझे उस्ताद है ऐसा काफी पढ़न जो उस्ताद है ऐं अल्लाह साईं वरी हयाती ॾियसि अल्लाह साईं सेहत ॾियसि असांजी अल्लाह साईं केस वॾी जमार अता फरमाए
जेमो मुख्य किरदार है नबी बख्श जो उन सां गॾु आहिनि गुल मोहम्मद मुज़म्मिल ऐं साथी त तव्हांजे साम्हूं पेश कयो थो टेबलो नबी बख्श ऐं संदसि बारी अचे थी उन लाइ ताड़ियूं वॼाए वञनि। सदा सोभारिया मुझे सिंध सुगंध वेराए थी मुझे धरती खुशबू सारिया मुझे सिंधड़ी मुझे जिंदड़िया सिर साह खमू के प्यारिया हित प्यार अमन भाई चारो ही धरती भागन वारिया धरती दरवेशों जी दुआ ये धरती गुल फुलवादी वादिन जी शहजादी धरती उल्फत जी इब्तिदा इज्जत जुर्रत ऐं गैरत जो मुझे सिंध अलम लहरायो हर दौर में हर मैदान अंदर पंहिंजो मैं यार मञायो हर हाल में हिन जे अड़मोटन घोटन भी पाण मल्हायो हर ससुई बागी बख्तावर पंहिंजो किरदार निभायो जी दुआ ये धरती गुल फुलवादी वादिन जी शहजादी धरती उल्फत जी इब्तिदा सिंधड़ी पैरों बहते पहाड़ हिते चौराब हिते ऐं चंग हिते पंहिंजी धरतीअ तां पंहिंजे सरतीअ तां सिर घोरींदड़ अड़बंग हिते मकलीब हिते मंछर बि हिते सभु सूंहवरूं जा दंग हिते आमोज भरियो महराण हिते कुदरत जा सारा रंग हिते हीअ धरती दिलवारन जी हीअ धरती जूझारन जी हीअ धरती दरवेशों जी दुआ
सिंध अमां तुंहिंजा मारू सभु आबाद हुजन तुंहिंजा सूर है पुट सूर धीयूं हर दौर में जिंदाबाद हुजन तारीख़ जे सबक पढ़ाया आहिनि हाणोकी नस्ल खे याद हुजन आज़ाद ॼमिया हिन दुनिया में हर दौर में ही आज़ाद हुजन धरती दरवेशों जी दुआ ये धरती गुल फुल वादी ये वादिन जी शहजादी धरती उल्फत जी इब्तिदा मज़ो आयो एॾी ख़ूबसूरत आहे न अहिड़ी त दुनिया शायदि किथे बि ख़ूबसूरत न हूंदी अलाह साईं खे हर नेमत खां नवाज़ियो आहे हर हिकु शइ अलाह साईं हिन खे नवाज़ियो आहे हिन में असांखे 20 सदीअ में वॾे में वॾो शाइर दुनिया जो वॾे में वॾो शाइर लतीफ़ साईं असांखे मिलियो 19 सदीअ में असांखे सचल ऐं सामी मिलिया 20 सदी में असांखे शेख अयाज़ मिलियो 21 सदी में बि त उम्मीद आहे तव्हां ॼणनि मां को न को अॻिते असां वटि ईंदो बिल्कुलु रसूल बख्श साहिब में बि असांखे ॾाढी उम्मीदूं आहिनि तहत कई आहे ऐं उन लाइ मुंहिंजे ख्याल में मूं वटि के लफ़्ज़ न आहिनि जो आउं तारीफ़ करे सघां लेकिन तव्हांजी ताड़ियूं ॿुधाईंदो त केतिरी महिनत कई आहे ताड़ियुनि में वो जोश न आहे जेतिरी हुनजी महिनत हुई ताड़ियुनि में वो जोश न हो जेका हुनजी महिनत हुई हुनजे बावजूद बि तव्हांखे जेकर ईअं लॻे थो हुन महिनत घटि कई आहे त बेशक ताड़ियूं न वॼायो मज़ा ख़बरूं पेश कयूं वेंदियूं मज़ा ख़बर लाइ वालेकुम सलाम हाणे तव्हांखे तूड़े बिन लेसूड़े खां पारू जूं ख़बरूं ॿुधंदा वात फाड़े कन बंद करे कननि में कप हणी के तूड़े बिन लेसूड़े खां ख़बरूं ॿुधंदा टाइम ॾींहं जा ठिकर लॻी भितर दिया एक ताज़ा तरीन खबर मिली है बेगन जरवार में मच्छिन जे तला के पा लगन सबब केतरी मच्छू थडे ते मरी वियो ऐं केतरी पंहिंजी जान बचाए वणन ते चढ़ी वियो घणी तस्दीक खां पोइ इहा खबर पई त इहा पाए की लगी उते चौकीदार जे बीड़ी जे फुले किरण सां लगी हुकूमत बीड़ी तला ते बीड़ी पीअण ते पाबंदी लगाए छॾी आहे एक भी खबर मिली है तो मक्खी ऐं जाल जो पाण में उड़ंदे खौफनाक टक्कर थी वियो मक्खी जे साजे पर के मामूली नुक़सान पहुतो ऐं जाल जो मुकम्मल हिस्सो खत्म थी वियो हुकूमत मक्खियुनि जे उॾामण ते पाबंदी लगाए छॾी आहे ऐं हिकु ॿी ख़बर मिली आहे त मिसण वॾी जे कब्रिस्तान मां मुर्दा कब्रनि खां ॿाहिरि निकिरी आया उन्हनि जो चवण हो त असांखे VIP टेलीविज़न एयर कंडीशन ऐं सोलर वारा पखा लॻाए ॾिना वञनि जे असांजा इहे मुतालबा हुकूमत मंज़ूर न कया त असां ही कब्रिस्तान छॾे ॿिए कब्रिस्तान में हलिया वेंदासीं महिरबानी
जो आम उजारे वो जियंदो रहंदो, जो आम उजारे वो जियंदो रहंदो, जो क़ौम उजारे वो जियंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे वो जियंदो रहंदो, जो सिंध संवारे वो जियंदो रहंदो। क़ौमी गीत पेश कयो वेंदो। क़ौमी गीत लाइ मां गुज़ारिश कंदुसि साईं मोहम्मद इसाक़ लगारी साहब खे त अचे ऐं क़ौमी गीत पेश हिंदी होती है। हेलो हेलो जेके जस लहरन जीअं त ही प्रोग्राम एकता जो जेको आहे, जेको तक़रीबन दिसंबर जे महीने में मल्हायो वेंदो आहे ऐं हिननि जी इहा महिरबानी जो असांखे मदद कयूं ऐं जेको असांजो हाल आहे तव्हांजे अॻियां पेश करियूं था। क़ौमी साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंधी टोपी सुए थी सिंधियन के, सिंधी टोपी सुए थी सिंधियन के, सिंधी टोपी सुए थी सिंधियन के, ये टोपी सुए थी सिंधियन के। पायो ही पाचा घुमन, पायो ही पाचा, पायो ही पाचा घुमन, पायो ही पाचा घुमन, नजर न लगे तिनके सिंधियन के, ये टोपी सुए थी सिंधियन के।
थकावट महसूस थी रही है? सुकून सां वेही ॿुधो, आराम सां वेही ॿुधो। तव्हांजी रिकॉर्डिंग थी रही आहे, तव्हांजो टीवी ते प्रोग्राम हलंदो, मुख़्तलिफ़ चैनल्स ते हलंदो। असां वटि दोस्त रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि। तव्हांजो जेकर इहो आवाज़ रहियो, इहो शोर रहियो, गोड़ रहियो, त पोइ छा चवंदा त बेगम जवाहर जा माण्हू ई आहिनि। आयशा विस्वाल तव्हांजी तारीफ़ थो करे, तव्हां वरी हुनजो मतिलबु प्रोग्राम जी ई ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हांखे मोहम्मद इसा जो ॻाइण कीअं लॻो? तो बताड़ी हो जाए ना। उस्ताद बगे के जाए मिली है ने। असा थोड़ा तायो, असा ये सोने खूबसूरत इंसान सैयद अज़हर अली फस्कली जज के बड़ा सारे प्रोग्राम में शरीक है। साइल ताड़ी रईस रावल खान जवाहर जो पूरा सारी प्रोग्राम में शरीक है। उन्होंने ताड़ी ने मौजूद है। हाने जो को डालो अची रहियो है, जेकर उन्हें ते ताड़ियों ने वगियो तो समझो तो मुर्दा पसंद आयो। जेकर जिंदा कौम आयो तो जे मानू जो नालो हाने वठी रहियो आया, जे शख्सियत जो नालो वठी रहियो आया, वो के तारीफ की मोहताज ना है। वो एक शख्सियत ने पर एक इदारो है। वो इल्मी अदबी शख्सियत है, एक उस्ताद है। उन जो मोड़ के बयान करने लफ्ज़ ही ना है जो उन जो नालो वठी सके। पर जेकर उन जे नाले वठण सां अदब ऐं एतिराम में जेकर हिकिड़े माण्हू ताड़ी न वॼाई त सम्झी वञो त माना तव्हां वटि शख्सियत जो क़दुरु न आहे। साईं लियाकत अली साहब जी साईं इन खां वधीक ताड़ी जो हक़दार आहे। साईं असांजो इल्मी अदबी शख्सियत है, उन बिल्कुल एतराम है। उनके सिवाय असां जेको बुजुर्ग जेको रात के कंहिं बि प्रोग्राम में शरीक न हूंदो आहे। अॻु में असां ई प्रोग्राम में शरीक न थी रहियो आहे। अॼु ख़बर आहे कीअं उहो वेठो आहे। आओ सब थोराइतो आहियां, आओ बि छा पूरी सत खां थोराइतो आहियूं। साईं मोहम्मद सुलेमान जरवाल जेको ते वेठल आहे, संदसि लाइ ताड़ियूं। जिले टंडलार की अहम शख्सियत स्पेशल एजुकेशन के अहम ऑफिसर साबिका नायब सदर बेगम जवाहर वेलफेयर एसोसिएशन सीनियर मेंबर साईं शौकत अली जवाहर जी मेहरबानी जो इन प्रोग्राम में शरीक है। साईं शौकत अली ताड़ी उस्ताद बगेला ताड़ी ने वजायो, यो तो थियण ही ना है।
ऐसा बड़ी मोहब्बत नथा करे एड़ो मोहब्बतों एड़ो प्यार शाल हर गोट हर वाहन हर बस्ती में हुजे हाणे जे दोस्त के गुजारिश कर वो पंहिंजे ख्यालन जो विचार वठी दो पंहिंजा ख्याल शहर है तो मां भी चाहया कोई मुझसे प्यार करे मां भी चाहया को मुझसे प्यार करे सोनो न सही को जो ही सही मां भी चाहया कोई मुझसे प्यार करे सोनो न सही को जो ही सही कोई मुझसे मुर्गी मिले सच पच न सही न खरो ही सही ताज साहब उस्ताद बुखारी शायरी है यार उस्ताद बुखारी हो ताज लाइ मज़ा आहे शायरी पेश करण लाइ जेके दोस्त चढ़ंदा उन लाइ ज़बरदस्त थाड़ी हुजे नबी बख्श ऐं शहमीद जरवार नबुड़ो के दावो नबुड़ो के दावो नबुड़ो के दावो निभा चोक चंटो दिसण में कोंदो चे नबुड़ा ओ नबुड़ा नबुड़ा ओ नबुड़ा निभा तेरे जी यार गुलजार यार जुल्म थियो लो केर थियो लो जो पीड़ी पीड़ी शादी करिया जा यार कुछ नहीं निकाला यो नहीं यार जुल्म थियो लो केर थियो लो यार जो मैं कहता हुकूमत होई ली जा नहीं यार नहीं वो कोने तोरी पोड़ी यार तोरी पोड़ी कोने यार मोरी पोड़ी तोरी पोड़ी क्या लछाए किते दिल बिल मरीज कोने ना नहीं पापा इन बकरी का जीव या नहीं यार वो कोने तोरी पोड़ी क्या लग रही सवेरे पकड़ा बेगा तो ये पेलो करे यार पकड़ा बेगा तो पकड़ में मिर्च चुई पोड़ी रही ये पक्का को भाग गया पकड़ा खाता कोटी माने मरे यह चंडी मरनी याद क्या मत याद तड़ावेड़ी नहीं याद इसी की मरे मुंह ते बड़ी मजाक में करायो ओरी पुरसु कावड़ू है एना गुल्लड़ू छाए देख खबर चंचर दवान तो हां तो आया आचार दवान तो हां तो आया सोमवार दवान तो हां कदा आपको तो दोनों तो करी टोडी वासी बर्फ जे कारखाने ते बर्फ वठना हुते बर्फ मां धुओं पे निकतो हिनियो पीटी थी परेशान अच्छा मान के थती असां घर गरम बैठो आ कोई यारी नहीं पुटन में हां सही हिन पुटियोरी वड्डो दिमाग आहे हिन के मां चोटी का थदी शे पिया हिन घणी पेट्रोल पिया रहे हां सही हिनियो भी यारी दिमाग दा हिनियो पी के बुधाओ तो कदे थदो दे घर में एसी कठा गडा लगाए छे पर यही पुछो लड़के चढ़ो पीपीओ जनो थयो छदी न गाड़ी निके मुखे बुधा छोकरी प्यार छोकरी ये तो खबर कोने ने छोरो ने वाला लगाण ना अच्छा हां पर छोकरा प्यार जो कोने सागी माली वसूली दा यार अगर दुनिया में और तू न हो तो ना तू मर्द के धावना ना कुरान जो कसम सब जन्नत में वंजना मोरी मोबाइल दे तू कानू जो ने भागा तो भजे यो मार कयो नी पंजे पाण के वडो फनकार तो समझी मुके छोकरी दा प्यार जो इज़हार कर देखा हां करे जो छोकरी खड़ी है ये संग 16 साल छोकरी सामने बिछी है ई छोकरी है केड़े एंगल में छोकरी दी लगे जो छोकरी केड़ी हुंदी है छोकरी माधुरी करछुला करीना तो खा प्यार इज़हार जिद्दू ही कोई जिद्दू और ही कोई पर कोशिश करना तो फीलिंग कोनी निवर कोशिश करया तो चंगू मोह परते कर किनु मोह यो डार्लिंग आई लव यू डार्लिंग हां ना ही मोह दे दिल ही कोनी सुअर मोह गया बिठो है तो खा प्यार इज़हार जिद्दू ही कोई
कोन मुझो पी आशिक मुझो डाडो आशिक आऊं पाण आशिक चंगू अमो ढके दो जा आयो सुअर जो मुंह ढकिया ही छोकरी थई तो ने हालंदी तू बातो माशाअल्लाह ही अदा छोकरी है ही छोकरी है क्यों दी जणी रेल में मेड़ी दी छोकरी है छापा दी जणा फुटिया कसा से कहवानी छोकरी है ही छोकरी थी है ही छोकरी है अला पनाड़े ने छोकरियन का चंगू तू छोकरी थी आयो है तो वठ तो खा प्यारी रा न तो थिए वो जान छड न हां जान छड हमडी गाल करे चंगू यो बुधाओ घर छा करी ने जो मोरी माई खुश थी वंजी खुश थी हां मुझे मोबाइल नंबर रे जल्दी यार सीरियसली बुधाए ना घर केड़ी शे करे जो मोरी में तमाम बड़ी खुश थी वंजी सफा खुश सफा वी नहीं तो लाग रही है जान बेचारी जान जुटी वी दी ये दो जटियो पुट्टा है पंजी मां के उठियो डॉक्टर वठ डॉक्टर जो पुट तुजी मां जो टेस्ट दिनो डॉक्टर ने अमाई के मार वडिया वंडे कयो एकड़े हमरा के गोली लगी निराण में सजो गोठ पियो रही ही जटियो पुट जावे जे अला बनानो अकद बची बैठो चाल दे यो पे 5 बार रन दे वरी पायलट के जावे जे 11 सोजो भाईजान कोई गली मालो मुझे ज्यादा पेड़ा डेरी बकरी को ना चंगू मुके पाड़े में मुर्गी पैदा न बे वरी मुर्गी अच्छा डबल सिम लग रही थी बुधाई में कौन थी तो जी पान का दिमाग और समझी दो मुझे 3 सवाल जो जवाब दे सवाल ने जवाब अपन पी गए मुझे पी जो पुट पानी प्यारो मुझे पी ही मोट भरी करे आप पानी भरे भी भाई यू बुढ़ी आए लो सवाल नंबर पे यू इंसान कदा में करो फर्क है ये सब बैठा ना ये सब इंसान सही बाकी मानो समझ आ रहा मुंह कुछ बन जाए तो तू कड़ो मानू है ये गधा कोना ही मानू है जल्दी करें ये बुढ़ी उधर ही अच्छा प्यो चंगू सवाल नंबर प्यो मैं तुझे सवाल जो जवाब दूं हां तू मुझे सवाल जो जवाब दे पूछ वो केड़ो जानवर है जिनका डर तो कोने यार खबर को नहीं ये तारो डालो तो तू ये बता हाथी बच्चा तो नहीं बेटा हाथी हां हाथी बच्चा तो दे ही तो जम्मू में कौन जी घरवाली दे हाथी पान दो दे हां दे खबर पहले में खीर पियो नहीं हां ये को तो ही पियो जे तू ये बता मके सुठी से हेठ रख बिया मथे सुठी से मथे पने बगा जूता मथे रख से हेठ रखे ना यार चंगू पे जे पान का होशियार तो समझी हां बुलाई यो बुधाए सिंध छाए सिंध मुझी जिंदा है कराची सिंध है सिंध मुझी जिंदा है सिंध ए कराची खे के अलग करण जी कोशिश खई ओ छा खाइंदो जूता के जे था पूछे था सिंध मुझी जिंदा सिंध मुझी जिंदा की लगो प्रोग्राम काको सुठो लगो इन्हें जी डायरेक्टर हुई निसार अहमद जरवार जी निसार नाज जरवार जी उनला ताड़ियों तुझे प्रोग्राम देखते हो देंगे असी चाहिए कि को दोस्त विचार वटे उन विचार वटे लाए सिंध आई सिंधियत आई सिंधी कौम आई सिंधी बोली जे बाबत दोस्त के गुजारिश कंदस त विचार वटे तवा ताणे जो इस्तकबाल कजो शकील अहमद
टाइम न्यूज़ टीवी ऐं पंहिंजी अख़बार जे सहाफ़ी भाउ इरफान जरवार तरफ़ां हीउ प्रोग्राम को ठाहियो वियो आहे। हिन प्रोग्राम जो असुल मक़सदु छा आहे? दोस्तो, अॼु खां कुझु वक़्त अॻु मां जॾहिं असांजो पाकिस्तान जो सदर आसिफ अली ख़ान ज़रदारी साहिबु अफ़गानिस्तान जे दौरे ते वियो त उन वक़्तु पंहिंजे पाण खे हिकु सहाफ़ी सम्झंदड़ प्राइवेट टीवी चैनल जे नामनाद सहाफ़ी असांजे सिंधी कल्चर ते, असांजी टोपी ते, असांजी अजरक ते मज़ाक़ कई, जंहिंखां पोइ पूरी सिंध सां गॾु पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि एतिरो तो प्रेशर ॾिनो जो माफ़ी वरिती। उनखां पोइ टाइम न्यूज़ टीवी जे सरवाण अली काज़ी तरफ़ां हीउ प्रोग्राम कोठायो वियो, जंहिं प्रोग्राम जो मक़सदु पूरी सिंध सां गॾु पूरी दुनिया खे इहा ॿुधाइणो हो त असां दुनिया जी 7000 साल खां वधीक तहज़ीब रखंदड़ धरती जा मालिक आहियूं। दोस्तो, हींअर जॾहिं असां वटि सिंध धरती जे लाइ प्रोग्राम पेश कयो पियो त हीउ प्रोग्राम में अमेरिका, जर्मनी, स्विट्ज़रलैंड, चीन ऐं रूस समेत दुनिया जे ॿिनि मुल्कनि असांखे मुबारकबाद ॾिनी। ऐं वॾी ॻाल्हि, स्विट्ज़रलैंड जे वज़ीर आज़म कल्चर डे जे मौक़े ते पूरी सिंध सां गॾु पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे मुबारकबाद पेश कई। उन सां गॾु असां पंजाब जे वज़ीर आला सरदार उस्मान बोज़दार जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं सिंधी अवाम खे इन टाइम जे मौक़े ते पंजाब जे हाउस में प्रोग्राम करे सिंधी टोपी अजरक जो प्रोग्राम कयो। उन सां गॾो गॾु असां सदर पाकिस्तान जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं असांखे क़ौमी ॾींहं जे मौक़े ते मुबारकबाद ॾिनी। महिरबानी। दोस्त चवंदा चांहि पियारियो। मुठक सुञाता पंहिंजा हुआ, मुठक सुञाता पंहिंजा हुआ धारिन सागर धाड़े में, मुठक सुञाता पंहिंजा हुआ धारिन सागर धाड़े में, वेही वाट बसाऊं वेरिन के वांगियन जे वाड़े में। हाणे बेमुखी जे शेर खपे नंढड़ी अजड़ी जो तव्हांजे साम्हूं हिकु टेबलो पेश कयो वेंदो, तव्हांजे साम्हूं नंढड़ी अजो चंदू ऐं तव्हांखे टेबलो पेश करे ॿुधाईंदो। हिन लाइ त ज़ोरदार ताली हुजणु खपनि यार, जेके जवाब अहम शख़्सियत आहिनि। असांजी कामयाबी उन में आहे त असां बाशाऊर हुजूं। बाशाऊर कीअं थियणो आहे? तइलीम वसीले, उन्हनि जे अभ्यास वसीले, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखी तइलीम में अॻिते अचो। हिन सक़ाफ़ती ईद मल्हाइण जो ॾींहुं, अहिड़ा प्रोग्राम मल्हाइण जा ॾींहुं, हिन जो मक़सदु इहो आहे त असांजे अवाम में शऊर अचे। में ॾे वठि कंदा अजाई मुख्तार इबारा वेठो आहे, लेकिन जो मेहरबानी करे तूं अंदर अची एतिरी आवाज़ तो जलाई आहे तो छा छा कर जो तूं अंदर नथो अची। हाणे हुनजे प्रोग्राम जी बजा वरी चओ त हाणे गुज़ारिश अचे पर बाबा हिननि खे छा थी वियो? मूं पत कर बाबा हेॾा मो करियो, अहिड़ियूं शयूं बीठियूं आहिनि कि यार इहे न करो। तोखे ॾिसी पोइ चओ जेको बि स्टेज ते अचे थो न, तव्हां कंहिंखे बि ॾह रुपया ॾिना आहिनि, वो खाली ताड़ियों च वजायो, खुदा जा बंदा। अरे खुदा जा बंदा केतिरो पंध करे आयो, सी में मरी आया आयो, ये न करो। अरे मुदा पे ये न करो। का बि शइ थोरी वणे थी त ताड़ियूं वजायो त अॻियां। हाँ वरी उन जॻह ते गुज़ारिश तव्हांजी नज़र में आहे न को माण्हू बीठल आहिनि पंहिंजो कंध कोट वारी बस दादा टोकरो ना गुज़ार दे मुखे गुज़ार दे मुखे टोकर अर्ज़ सुलेमान बड़ी पड़ सुलेमान तो केता ॾिसो सके नथी मिसण यादि अचो वञे नथी मिसण जो नथो जोड़े मेरा फार खपे वेठो अदा गुज़ार जा चई थी ठीक है
अच्छा अमा की इजाजत के भी बनी सके तो गुजरात महबूब गुजरात तवा थोड़ो बुझो तो सही अच्छा चला तो थोड़ो खुल तो सही हाँ ये कर जियन होने ना उमर सुमरात माल जून दी हामू तो मारू चौंदा मोच खाज खराई मार वराय दिया बोड़ो है मारोला उमर बादशाह के चवे जियन होने ना उमर सुमरात माल जून दी हामू हां मारू चौंदा मोच खाज खराई मार आजा बनो जिया दो थोड़ो मुके कर ओ अदो ही होए तू हां हां एदो वडो हां एडो गंदो या बुछड़ो है तू जी बचे डंक मच्छर नाग विछू बचे नाग विछू ते बचे अजा गुजर कयो खपर लुंडी बचे घोड़ियाल को वासिंग कोराड़ अजा तोरो बच्चे वासिंग चयो थी कारो पदम पदम अना बच्चे बात पड़ी वाह बच्चे कारो नांग कटो नांग असील नांग वाह वाह ती भैया दा ताड़ी वजाए हो गुजरात पड़ी चली सजी कर बाबा अगा बाबा सुलेमान बुद्ध जिया लोहरे ना अमर जुमरात माल जुन निहामू मारू चौदा मोत खाज करई मारवी जियल असील माल जो रोकू हाँ माल जो रोकू चेती जियल होए ना मर सुमरात माल जो नदिया मऊ मारू चौदा मोत खाज करई मारवी खाज नकुल जेके दुकान ते अच्छा गाड़ा जेको अच्छा कोन वो भुगड़ा होता है उन्हन के पाण नकुल चौदा है चेती जियल होए ना मर सुमरात माल जो नदिया माल जो रोकू चवी असील होए ना मर सुमरात रोकी ना हमू हां मारू चौदा मोत नकल रही मार वाह वाह काली वजह था सलाम भले कुत्ती हुजे हाथ मिरू वठे ही गाना कुत्ती हुजे हाथ मिरू वठे ही गाना बटपी गुजार बन कुत्ती हुजे हाथ मिरू ही वठे गाना कुत्ती हुजे हाथ मिरू वठे ही गाना मांगल हां मिरू वठे ही गाना मिरू वठे कुत्ती हुजे हाथ कुत्ती अच्छी कारी भूरी आजा बचे डिग्गी छिती बचे कुत्ती कन्या बचे मुड्डी आओ कन्योटी आओ छोटी आओ बड़ी डिग्गी पांची कुत्ती आओ कुत्ती हो जा कुत्ती ने लाला पाड़े वाला ने लाला ने बटे टोंकुड़ी कुत्ती टोंकुड़ी भौंकुड़ी कुत्ती उंडाड़ी कुत्ती भौंकुड़ी केवाड़ी कुत्ती केवाड़ी ओ कौं कौं का करे आ कौं का वो तो गति पे पी पड़े ओ जे के गति में लेके आ है कुत्ती कुत्ता न उन जे वो गालू बस तो मजा वता बन पूजरी कुत्ती पूजरी चंपूरी कुत्ती बाबा ओए जगी हो जा हां अदा ई गुजार के दुखिया तवा के बनी तो बुधाया टेम साड कोने को वरी ब्या है ना बनकार रुपए ना ई लीला चने सर सुलेमान खान बुद्ध जदी कुत्ती हुजे हाथ मिरू वठी काना कुत्ती मतारी दसो नालो न वरतो कुत्ती मतारी मिरू नाहर विड़िल हुंदो आ छितो हुंदो उन के मिरू नाहर करे चंदा चंदा कुत्ती हुजे हाथ मिरू वठी काना चेती का मत वारी हुजे हाथ हार वठी काना अदा ताड़ी वजा तो बनकार ताड़ी वजायो ले खबर है तो बारो मिल ना वरोड़ी बुद्धो सुबुगड़ी रो टप बोयो कित वरोड़ी सरगड़े उधर रामचंद्र के सामने जी सही के हालो जो खाए भाई अरे कुबे जगड़ो गायन हो उन्हें जो नकुल करे रामचंद्र नालो उन्हें जो गायन बुधाई दो आगे अरे निशान खाल बड़ा तू जाके हाल है खुशी हो रही है तो आए खैर जो खैर है उन्हें तो प्रोग्राम में कौन आया सही
प्रोग्राम में हुआसीं तव्हां असांखे नज़र कोन आया हाणे असांखे कलाम ॿुधायो उहो पंहिंजो ॾाढो कलाम ॿुधाईंदो ॾाढो कलाम ॿुधाईंदो ॾाढो होत खान वीचारो कोन्हे रामचंद्र तव्हांखे ॿुधायां थो हा रामचंद्र जो ॿुधायो साईं घटिया वॼे दाबीन वाह 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 घटिया वॼे दाबीन वही जोगी जादूगर वो साईं कहना सुनाता हल घटिया वॼे दाबीन अदाई उस्ताद रसूल आई पाण में भाई भावड़ी पिया उस्ताद रसूल कयो असांजा पंहिंजो नालो छा आहे सलेमान खान फोन कयो उस्ताद खे कुत्ता सुता भाई जो बड़ा गोरा परेशान तू घर उदा निंदा न करणो वारी के उस्ताद आयो जे होटल में रीत रो ते घेर आगनो का शय कोने घर बजे केड़े फोन में लागो हुई केड़े भेव फोन के तकू माई बला के छेता जाइयो चितो रुगो कूड़ कूड़ा कुटी ना वतन था रुगो कूड़ कूड़ा कुटी ना वतन था पटे बेजी दाढ़ी पटी ना वतन था नकी जग में जंहिंजी इज्जत यार काई बिना तेल शह पर वटी ना वतन था रुगो कूड़ कूड़ा कुटी ना वतन था सुबह साण साजर इजे यार आया करे सिद्ध सोमा इजे यार आया नको पैसो पाई संदन का खीसे में पटे बेजा खीसा पटी ना वतन था रुगो कूड़ कूड़ा कुटी ना वतन था बिना यार दावत हलिया बदते वींदा खाई पेट पंहिंजो उते पिया भरींदा धिकण साण दरता करे कोन वींदा चटे बेज ठांगर चटींदा वतंदा रुगो कूड़ कूड़ा कुटींदा वतंदा पटे बेजी दाढ़ी पटींदा वतंदा नकी जग में जंहिंजी इज़त यार काई बिना तेल शह पर वटींदा वतंदा रुगो कूड़ कूड़ा कुटींदा वतंदा इल्म जी न जेके नकी ॼाण काई हणन बक जेका आहे सभा जाई नको भर में वेंदन संदन कोई भाई कुत्ता यार शारी कुटींदा वतंदा रुगो कूड़ कूड़ा कुटींदा वतंदा पटे बेजी दाढ़ी पटींदा वतंदा नकी जग में जंहिंजी इज़त यार काई